मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं फ़िरौन जे तरफ़ मुक़ाबिले जे लाइ मोकिलियो त उन वक़्त में फ़िरौन सां हज़रत हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो थियो। उन मुक़ाबिले जे अंदरि फ़िरौन हार खाधी ऐं हाराइण खां बाद में जेके मुक़ाबिले जे लाइ उन अफ़राद आंदा हुआ जंहिंखे जादूगर चइजे, उन्हनि जादूगरनि ॾिठो त हे मूसा अलैहिस्सलाम जेको असांजे साम्हूं लठ उछलाए करे नांग ठाहियो आहे, इन नांग असांजे लठियुनि खे ऐं रसियुनि खे ॻी छॾियो आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त लॻे थी, इहो जादू नथो लॻे। जॾहिं इहा ॻाल्हि वाज़े थी पई त उन्हनि जादूगरनि चयो त क़ालू आमन्ना बिरब्बि हारून व मूसा, चयूं त असां मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे रब ते ईमान आंदोसीं। फ़िरौन उन्हनि खे चयो त क़ाल आमनतुम लहू क़ब्ल अन आज़न लकुम, तव्हां मूंखां पुछण खां सवाइ तव्हां ईमान कीअं आंदो? इन्ना आमन्ना बिरब्बि हारून व मूसा, उन्हनि चयो त बाबा असां ईमान आंदोसीं। फ़क़द मा अंत क़ाद, तोखे जेको वणे सो कर। इन्ना आमन्ना बिरब्बिना लियग़फ़िर लना ख़तायाना, असां ईमान दुनिया जी आसाइश ऐं दुनिया जी सहूलियत जे लाइ न आंदो, बल्कि ईमान इन जे करे आंदो आहे ताकि असांजो अल्लाह असांजे गुनाहनि खे ख़ताउनि खे बख़्शण फरमाए। दुनिया जी हयाती आरज़ी आहे, आख़िरत जी हयाती असांजे रब साईं कामयाब बनाइण फरमाए। बसि इहो असांजे लाइ खोड़ आहे। ऐं हिन में त अल्लाह तबारक व तआला जे हिन कुदरत जे अंदरि को दख़ल करण वारो बि कोन्हे। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि आज़माइश जो सिलसिलो हलाए थो। उन आज़माइश खे पोइ इंसान वरी पंहिंजे अकुल जे मुताबिक़ अल्लाह सां मुक़ाबिलो थो करे। जीअं हिकिड़े कोड़े जेको अल्लाह जे शान में गुस्ताखी कई त माण्हुनि चयो त साईं अल्लाह जो नऊज़ बिल्लाह एॾो कमज़ोर आहे जो उहो पाण उनजो मुक़ाबिलो नथो करे, तव्हांखे मुस्लमाननि खे आणे थो त तव्हां मुस्लमान मुक़ाबिलो कयो। बाबा ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जॾहिं पंहिंजी मर्ज़ी थींदो त रब त अज़ाब बि नाज़िल कयो। इहा त अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आहे त अवां जिन ईमान आंदो, अवां ईमान वारा मां अल्लाह जी मोहबत में छा था कयो, अल्लाह इन जे करे इंसान खे आज़माईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे इन ईमान जो फ़लसफ़ो इंसान खे सम्झण जी ज़रूरत आहे। रब साईं त इंसान खे जेकॾहिं फ़रिश्तनि वांगुरु ईमान वारो बणाए, नमाज़ी बनाए, रोज़ेदार बनाए, अल्लाह खे ताक़त न आहे ताक़त, पर उन जे बावजूदि अल्लाह मुस्लमान खे ऐं इंसान खे इख़्तियार छो ॾिनो त बाबा ईमान आणे त ठीकु आहे, न आणे त पोइ तोखे हिसाब ॾियणो पवंदो। जेकॾहिं ईमान आणण खां बाद में अमल साले करे त ठीकु आहे, नथो अमल साले करे त हिसाब किताब ॾियणो पवंदो। इन जो मतिलबु इहो काथे आहे त अल्लाह खे ताक़त न आहे असांखां अमल साले कराइण जी। अल्लाह खे त ताक़त आहे, पर अल्लाह पाक असां अवां जे ईमान खे आज़माए थो। ही दुनिया जेको आहे मज़रातुल आख़िरा, दुनिया आख़िरत जी पोख आहे। तव्हां दुनिया जे अंदरि पोखींदा, आख़िरत जे अंदरि जज़ा आहे। हा, आख़िरत जे अंदरि जेकॾहिं को अल्लाह खां ॾाढो हुजे, ॾाढो त दुनिया में बि कोन्हे, पर हिकिड़ो अल्लाह पाक दुनिया जे अंदरि पंहिंजो हिकिड़ो कानून रखियो। हिकिड़ो माण्हू सरेआम बि करे ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह जी गुस्ताखी थो करे त हाणे ईअं थोरी आहे त हुनजे मथां बाहि जो ओलो ईंदो सड़ी वेंदो, ईअं थोरी आहे। अल्लाह पाक मोमिन जे इन ईमान खे आज़माइण फरमाए थो त मोमिन जेको आहे मां अल्लाह जी मोहबत में छा थो करे। इंसान जेको आहे पंहिंजे अकुल जे मुताबिक़ सोचींदो आहे, अल्लाह पंहिंजे कानून जे मुताबिक़ काइनात खे हलाईंदो आहे। कॾहिं काइनात जे अंदरि ज़ुल्म बि थींदो आहे। कॾहिं काइनात जे अंदरि तव्हां ॾिसो त नंढे मासूम जेको आहे न्याणियुनि सां ज़्यादती पई थिए, कॾहिं कंहिंसां ज़ुल्म पियो थिए, कंहिंजे जिस्म खे चीरे करे ज़रा ज़रा कयो थो वञे। हाणे हिन जो मतिलबु इहो थोरी आहे त अल्लाह खे ताक़त आहे हुनखे रोकण जी। रब खे त ताक़त आहे, पर तुंहिंजे अकुल जे मुताबिक़ अल्लाह पाक थोरी फ़ैसिला करणु पवंदा। अल्लाह पाक इंसान खे डर ॾींदो। हाणे अल्लाह पाक जॾहिं वक़्तु मुक़ररु ईंदो ऐं दुनिया जी हयाती ख़तमु थींदी, दुनिया जे अंदरि बि अल्लाह बदिलो वठे, मर्ज़ी जो मालिक आहे, पर अल्लाह पाक वाइदो कयो हिसाब किताब जो, जज़ा जे अमल जो वाइदो कयो अल्लाह आख़िर। हाणे इहो हिसाब किताब आख़िर जो थींदो। त अहिड़े नमूने सां क़ुरान फरमायो, फरमाईंदा वलक़द औहयना इला मूसा अन अस्रि बिइबादी फضرب लहुम तरीक़ा। इन मुक़ाबिले खां बाद में फ़िरौन सां जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो थियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम मौजज़ो ॾेखारियो। फ़िरौन जादूगर आंदा, जादूगरनि मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो ॾिसी करे अल्लाह ते ईमान आणे छॾियो। हाणे हिन खां बाद में बि मूसा अलैहिस्सलाम 40 साल मुसलसल उते तबलीग कंदो रहियो। फ़िरौन न सुधरी 40 सालनि खां बाद में उन क़ौम वारनि चयो त ए मूसा, अॻ में बि असां इन आज़माइश जे अंदरि हूंदा हुआसीं, तुंहिंजे अचण खां बाद में बि हाणे असां अज़ाब जे अंदरि आज़माइश में, पोइ तुंहिंजे अचण जो फ़ाइदो कहिड़ो थियो? मूसा अलैहिस्सलाम सां बि अहिड़ा ई सवाल कंदा हुआ जेके अॼु माण्हू सवाल था कनि। बाबा अल्लाह तबारक व तआला तव्हांजे मथां आज़माइश रखी आहे। 40 सालनि ताईं बनी इसराइल खे आज़माईंदो। असां त चंद सालनि जे अंदरि थकिजी था पऊं। ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह जे मथां पोइ एतिराज़ आणींदासीं, रब खे मां ई नज़र आयुमि जो बेरोज़गार करे, मां ई नज़र आयुमि अल्लाह खे जो मूंखे तकलीफ़ ॾे, मां ई नज़र आयुमि जो अल्लाह पाक जेको आहे मूंखे मर्ज़ में विझे। इहो कानून ऐं कुदरत रब जे हथ में आहे, इहो इंसान खे सम्झ में ईंदो ई कोन्हे। त अहिड़े नमूने सां क़ुरान फरमायो, फरमाईंदा वलक़द औहयना इला मूसा अन अस्रि बिइबादी फضرب लहुम तरीक़ा। इन मुक़ाबिले खां बाद में फ़िरौन
फरमाईदा नसर बेइबादी 40 सालन का बाद में फरमाईदा मूसा इन लश्कर के रात के वक्त में वठी करे बाहर निकल फदरिब लहुम तरीकन फिल बहर फरमाईदा जरे बाहर निकता मूसा अलैहि सलाम वारा ए उते डिठो द सामू जेको आहे दरिया कुलसुम अची वियो हाने दरिया कुलसुम मा उते इन कौम वारन डिठो द सामू दरिया अची साईं इन मा पार किए कंदासे त उन रड़ी पे सा फांसी आसे हजरत मूसा अलैहि सलाम जो यकीन एतकाद अल्लाह जी जात जे मनाइरो पकोयो चई द कल्ला इन माया रब्बी सयहदीन फरमाईदा हरगिज़ न जे अल्लाह जे हुक्म सां निकदा आहियूं वो अल्लाह उन करीब असां के रस्तो ॾियण फरमाईंदो अल्लाह पाक को हुकुम फरमायो फरमाईंदा फदरिब लहुम तरीका फरमाई मूसा इन लठ के हणो उतां जेके इन रस्ता ठही पिया इन बार जे अंदर या बसल्ला तखाफ दरका फरमाईंदा एड़ा सुकल रस्ता ठही पिया जंहिंजे अंदर बुॾण जो खतरो भी कोन ऐं दरकऊं वला तख्शा ऐं फरमाईंदा पोयां फिरौन जे पकड़ जो भी खतरो कोन फातबाउम फिरऔन बिजुनूदी एड़ा जरे बनी इसराइल निकरी विया तो फिरौन पंहिंजे लश्कर सां गॾु वरी उन जे अंदर लही पियो इहो हिकिड़ो तवील क़िसो आहे त फिरौन जेको आहे उन जो जेका आहे घोड़ो हेठि लहे कोन पियो इसराइली रिवायतूं आहिनि पोइ वरी जिब्राइल अलैहि सलाम खे अल्लाह पाक हुकुम फरमायो त घोड़ी ते चढ़ी करे उहो इन समुंड जे अंदर इन दरिया जे अंदर लथो त उन घोड़ी खे ॾिसी करे घोड़ो उन जे पोयां लथो तंहिंखां बाद में जेको आहे जॾहिं सॼा इहे किप्ती क़ौम वारा लखनि जी तादाद में इन्हनि सां गॾिजी करे तक़रीबन फिरौन जो जेको अॻियों लश्कर हुयो 7 लखनि जे तादाद में माण्हू हुया हुन सां फ़ौज उहे जॾहिं दरिया जे अंदर विच में पहुता पोइ अल्लाह पाक उन इन दरिया खे हुकुम फरमायो त हाणे पाण में उन ई हालत में अची वञ जंहिं अल्लाह तोखे नरमीअ खां सख़्तु बनाए करे रस्ता ॾेई बनी इसराइल खे क्रॉस करणु फरमायो उन ई अल्लाह वरी उन पाणी खे हुकुम फरमायो त नरम थी करे इन ई फिर उनखे ॿोड़े करे गरक करे ख़तमु करे फरमाईंदा फातबाउम फिरऔन बिजुनूदिही उन्हनि जे पोयां लॻो फिरौन पंहिंजे लश्कर समेत फगशियहुम मिनल यम्मि मा गशियहुम फरमाईंदा पोइ उनखे दरिया अची करे ढकियो उनखे ॿोड़ियईं उनखे अची करे वेड़े करे वधई वअदल फिरऔन क़ौमहु वमा हदा फरमाईंदा फिरौन पाण बि गुमराह थियो ऐं पंहिंजी क़ौम वारनि खे बि गुमराह करे छॾियो उन्हनि खे हिदायत ते अचण ॾिनई या बनी इसराईल क़द अंजयनाकुम हाणे अल्लाह पाक मुखातिब थियो बनी इसराईल सां फरमाईंदा ए बनी इसराईलो असां तव्हांखे नजात ॾिनीसीं तव्हांजे दुश्मन खां फिरौन खां अल्लाह पाक नजात अता फरमाई हाणे पहिरियां 40 सालनि जी आज़माइश हलंदी रही 40 सालनि खां बाद में रब पंहिंजी हिकमत जे मुताबिक़ जेको आहे फिरौन खां इन बनी इसराइल खे आज़ादी अता फरमाई हाणे इन हिकमत खे उहे सम्झी थोरी पिया सघनि त 40 सालनि खां बाद में अहिड़ो असर थींदो त भुल जे न वेही करे इहा त अल्लाह खे ख़बर हुई 40 सालनि जी आज़माइश खां बाद में वरी अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे रस्ता ॾेई करे दरिया जो मौजूदो मूसा अलैहि सलाम जे हथां ज़ाहिर करे इन बनी इसराइल खे उतां जेको क्रॉस कराई उन खां बाद में वरी जॾहिं इन ई दरिया जे अंदर फिरौनी लश्कर वारा लथा लखन जे तादाद में फौज के फिरौन सूदो गरक करे बोड़े करे खत्म करे छॾियो फरमाईंदा क़द अंजयनाकुम अल्लाह पाक बनी इसराइल खे पंहिंजा एहसान यादि करे क़द अंजयनाकुम मिन अदुविकुम असां तव्हांखे नजात ॾींसीं तव्हांजे दुश्मन खां ववाअदनाकुम जानिबत तूरिल अयमन ऐं तव्हां सां वाइदो कयोसीं तूर सीना पहाड़ जे सिधे तरफ़ ते वनज़लना अलैकुमुल मन्न वस्सलवा वादी टी जे अंदर जॾहिं तव्हां रहिया हुया उते तव्हांखे मन ऐं सलवा बग़ैर कमाइण महिनत जे असां आसमान तां नाज़िल करे अव्हांखे खारायासीं कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम फरमाईंदा खाओ पाक शयूं जेको असां के रिज़्क़ ॾिनोसीं वला ततगऊ फीहि पर सरकशी कॾहिं बि न कजो तकब्बुर कॾहिं बि न कजो अल्लाह जी नाफ़रमानी न कजो फयहिल्ल अलैकुम गज़बी जेकॾहिं नाफ़रमानी ऐं सरकशी कंदो त अल्लाह जो अज़ाब तव्हांजे मथां नाज़िल थींदो वमन यहलिल अलैहि गज़बी फक़द हवा फरमाईंदा जंहिंजे मथां अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो अल्लाह जी कावड़ अची वई फक़द हवा त उहो यकीनन तबाह ऐं बर्बाद थी वियो व इन्नी लग़फ़ारुन लिमन ताब व आमन व अमिल सालिहन थुम्मा इहतदा फरमाईंदा जिन शिरक खां तौबा कई ईमान आंदो ईमान खां बाद में उन्हनि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वरिती तौबा कई लग़फ़ारुन फरमाईंदा पोइ मां अल्लाह जी ज़ात उन्हनि जे गुनाहनि खे बख़्शींदड़ आहियां साईं कंहिंखे लिमन ताब जिन तौबा कई जेके तौबा ई नथा कनि त उन्हनि जे लाइ बख़्शिश आई कोन्हे झुकण पहिरियां इंसान जो कमु आहे उन खां बाद में माफ़ करणु मुंहिंजे अल्लाह जी ज़ात जो कमु आहे अल्लाह के बाने जी परवाह त कोन्हे न तंहिंजे करे बानो पाण अल्लाह जी तरफ़ थोरो सुरंदो उन खां बाद में रब जी रहमत उनखे पंहिंजे भाकुर में वेड़े वठंदी बाक़ी पाण इंसान जेको आहे अल्लाह जी तरफ़ सुरे ई न क़दम ई न वधाए हाणे जेको आहे चवे त मां अल्लाह जे हिन रहमत जे अंदरि अचां मां पाण नमाज़ पढ़ां ईअं कोन थींदो पाण अची करे रब जे साम्हूं झुकंदो पोइ खणी दुआउनि सां करे अल्लाह जे साम्हूं आरज़ी सां करे नमाज़ सां करे क़ुर सां करे दुआउनि सां करे कंहिं नेकनि जी सोबत सां करे जेको आहे नेकनि सां गॾिजी करे हलण सां इन्हनि तमामु सूरतुनि में जॾहिं इहो ॼण अल्लाह जी तरफ़ पंहिंजो पाण खे झुकाइणु आहे हाणे फरमाईंदा पोइ तौबा करे ईमान आणे ईमान खां बाद में अमल साले करे पोइ वरी फरमाईंदा इहो हिदायत जे अंदरि मज़बूत रहियो त इन जे लाइ अल्लाह जी तरफ़ खां कामयाबी आहे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जे क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल